साईं तव्हां जंहिं महिल आयो तव्हां बस हॉस्टल में जेका तव्हां खाधो पीतो खारायो या बुख ते हिते पहुचायो तव्हांखे What? What? साईं न सम्झंदो बाबा मूंखे ॿुधायो मां त साईं ॿुधायां सर ही एक्चुअली इज़ आस्किंग दैट द बस यू ट्रेवल्ड बाय आइदर देयर वाज सम झाका यू नो हिलिंग हेॾे होॾे या यू कम कंफर्टेबली हियर No, I'm clear you are talking. I'm conscious can be 4% then man. At a lot can be 5% say you are whole man. You don't give me from water supply. You are whole man. Voices can be little jitter. You are conscious you help vacation. साईं तो चए त जे बस में मां आयुसि हुन में सहूलियतूं हुयूं तव्हां वापसि कॾहिं वेंदो हाणे Huh? What? पैसा तव्हांखे ॾियण ख़र्चो पाणी जी या फ्री में त तव्हांखे रुलाए पिनाए वरी साॻियो वापसि मोकिलींदा What you want you are talking? साईं बाबा ही साईं हिते असांखे ख़ैरात ॾियणु आयो आहे हिननि खे पैसनि जी ज़रूरत न आहे हूंदी सर ही इज़ सेइंग दैट वी आर रियली थैंकफुल दैट यू आर गिविंग अस एड Thank you. Thank you so much for coming into our country. साईं तव्हां कहिड़े जहाज़ में आहियो PI में आहियो या एमिरेट्स में आहियो साईं न सम्झंदो इंग्लिश में मां ॿुधायां थो इंग्लिश में ट्रांसलेट सर एक्चुअली ही इज़ आस्किंग दैट which flight you have taken from England to come here in Pakistan. I'm Fokker. Yeah. Fokker aeroplane. ड्रिगो हूंदो 6 फुट 10 फुट कीअं 21 फुट दरिया आहे 6 फुट 10 फुट ज़ाहिर ई कोन थींदो 21 फुट दरिया कीअं हूंदो 21 फुट या दरिया सर द लॉन्ग passes through 6 foot 80 years दरवाज़ो लॉन्ग passes through I'm going to Sakhar branch. You are I'm C. I'm contest your application 14 gate you are 25 kilometer you are don't know gate. साईं तो चए त जेको मां हींअर जेको मापियमि पाण इंची टेप सां उहो दरवाज़ो तव्हांजो 26 किलोमीटर ताईं कोन वॾो 26 फुट ताईं हो ड्रेग हुन जी 19 फुट हुई साईं खां पुछी जेको इंजीनियर आहे हिननि ख़बर हूंदी पाणी जेको हले पियो हुनखे रोकियूं कीअं दरवाज़ो लॻंदो कीअं बाबा उहो वॾी मशीनरियूं खणी ईंदा आहिनि मशीनरी किथां आणींदा हींअर तकड़ में या कैनेडा मां त कोन खणी ईंदा न असां वटि एॾी आहिनि ई कोन मशीनरी हा इहो पुछां त पुछी Sir, we are long passes through the Sakhar Biraj coming towards in the river and so how many kilometers you gonna measure that distance? He asked him the question. We are asking the question. 3 kilometers. 3 We were saying Pantalat can be 47 gate. Why you are saying can talk can 2 trolley? You are can be for desert 2 trolley which can be fund. You are late. साईं तो चए त 2 ट्रालियूं साल हलाईंदासीं मिटीअ जी जीअं पाणी खे रोके सघे गॾिजी 2 ट्रालियूं हलाईंदो जीअं पाणी चार रुकिजे साईं खां पुछी था 2 ट्रालियूं त हुन में त इहे त गुरड़ी थी वेंदी लड़ी वेंदी त पोइ दरवाज़ो लॻंदो कीअं 2 ट्रालियूं वॾियूं आहिनि भाउ दरवाज़े खां एॾो दरिया जो प्रेशर आहे हिते 1000 टन बि कोन बीहनि था 2 ट्रालियूं कीअं बीहनि इहो पुछां सर पुछी सर इहो जेको 2 trolley how can they stop the flow of water though the 2 trolley are not enough to stop the water But you are high speaking, you are PN man. Why you are such a Muslim? I'm Muslim. You are giving for God. You are God, the supreme God. You are like hell. तो अल्लाह साईं तव्हांजी मदद कंदो साईं तो चए टेंशन न वठ 2 ट्रालियूं हूंदियूं या 100 ट्रालियूं हूंदियूं अल्लाह साईं मदद कंदो असां बिला शक 2 ट्रालियूं खणंदासीं